अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि लाड़ ताल के ठटे मां अब्दुल्ला गंदरे खां मिली। कहाणी आहे सामू सौदागर। सामू नाले हिकिड़ो सौदागर कंहिं विलायत में रहंदो हो, जंहिंखे 2 जवान पुट हुआ। ॿिन्हिनि जी शादी कयल हुई, पर नंढे जी ज़ाल तमामु सुहिणी हुई, जंहिंजी हाक मुल्क मुल्क पखिड़ियल हुई। हीअ 2 ज़ाल मुड़ुस बि हिक ॿिए ते अकनि शकनि हूंदा हुआ ऐं वसऊं हिक ॿिए खां जुदा न थींदा हुआ। हिकिड़े ॾींहुं सामू सौदागर पंहिंजे 2 पुटनि खे सॾाए चयो त बाबा, अलाह जे फज़ल करम सां पंहिंजे घर में माल मिल्कियत सभु कुझु आहे। एतिरे क़दुरु जो अव्हां जी सॼी ॼमार लाइ काफ़ी आहे, पर तॾहिं बि खाधे खूह खुटियो वञनि। तंहिं करे मुंहिंजी सलाह आहे त का अहिड़ी किरत करियो जंहिंमां कुझु उपरासो बि थिए। उहा ॻाल्हि ॿुधी नंढे पुट दिलि में ख़्यालु कयो त बाबो सच थो चवे। सो हिकदमि 12 गोरा खतूरीअ जा भराए ॾुरान मुल्कनि ॾांहुं वापार लाइ रवानो थी वियो। कुझु ॾींहंनि जे सफ़र खां पोइ हिन जे ग़ुराबनि वञी कंहिं मुल्क जे किनारे सां लंघ रहियूं। उन मुल्क जे बादशाह खे जो ख़बर पई त के जहाज़ खतूरीअ सां भरिजी आया आहिनि, सो पंहिंजे वज़ीर खे मोकिलियाईं त सौदो करे अचे। जॾहिं 2 धुरियूं वापार में ठही आयूं, तॾहिं सौदागरज़ादो उहे सभु जहाज़ खतूरीअ जा बादशाह खे विकिरो करे पंहिंजे मुल्क मोटियो। जीअं त हिन वापार मां तमामु घणो नफ़ो थियो होसि, तंहिं करे ॾाढो ख़ुशि हो। होॾां हिकिड़ो देव हो जंहिं नंढे सौदागरज़ादे जी ज़ाल कंहिं तरह सां ॾिसी वरिती हुई ऐं उन ते अकनि शकनि थी पियो हो। तंहिंजो ॾिठो त हींअर सौदागरज़ादो कोन्हे, सो हिकिड़े ॾींहुं वझ वठी फ़क़ीर जो वेस करे सिधो अची साम्हूं सौदागर जे दर ते सदा हईं। नंढे सौदागरज़ादे जी ज़ाल फ़क़ीर जी सदा ॿुधी जीअं ख़ैरात ॾियण लाइ ॿाहिरि निकिती, तीअं देव वझ वठी हिन खे खणी उॾामी वियो। जॾहिं सौदागरज़ादो ॾेसावर खां पंहिंजे घर मोटी आयो, तॾहिं ख़बर पयसि त संदसि ज़ाल त को देव खणी वियो आहे। उहा ॻाल्हि ॿोल ॿुधी ॾाढे विश्वास में पइजी वियो। नेठि नौकरनि चाकरनि खां पुछा ॻाछा कयईं त कंहिं देव खे ॾिठो त हू कहिड़े पासे वियो। पोइ हिन जवान बि घोड़े ते चढ़ी वठी खणी ओॾां रुख़ कयो। कुझु ॾींहंनि जे पंध खां पोइ हू हिकिड़े बाग़ में अची पहुतो। ॾिसे त बाग़ सॼो सुको पियो आहे ऐं हिकिड़ो सामी फ़क़ीर आहे जो अलूट निंड में सुतो पियो आहे। हिन छा कयो जो घोड़े तां लही थक भॻाईं ऐं पोइ हुन बाग़ में रही पियो। मॼाण फ़क़ीर को 6 महीना सुम्हंदो ऐं 6 महीना जाॻंदो हो। सौदागरज़ादे बि ॾिठो त ख़ुदा जे पारां जेकॾहिं सवली हूंदी त फ़क़ीर जे हथां मिड़ई का मदद थींदी, सो वेही हिन जे जाॻण जो इंतज़ारु करणु लॻो। हू ॾींहं जो बाग़ में महिनत कंदो हो ऐं राति जो उते ई आरामु कंदो हो। थोरे घणे ॾींहं बाग़ सॼो साओ थी वियो, पर सामी फ़क़ीर अञा निंड मां न जाॻियो। जॾहिं पूरा 5 महीना गुज़रिया, तॾहिं हिकिड़े ॾींहुं सामी फ़क़ीर निंड मां सुजाॻ थियो। ॾिसे त मार सॼो बाग़ साओ थियो पियो आहे ऐं ॾाढा गुल फुल मेवा वग़ैरह बीठा आहिनि। एतिरे में सौदागरज़ादो बि अची पेरनि ते किरुसि। सामी फ़क़ीर दुआ करे चयसि त बचा, तूं को ॾाढो सादतमंद थो ॾिसिजी। हाणे ॿुधाए त तूं हिते कहिड़े कम सां आयो आहीं। उते सौदागरज़ादे सॼो हाल करे ॿुधायसि। सामी फ़क़ीर सॼो हाल ॿुधी चयसि त बचा, दिलि जाए कर, ख़ुदा घुरियो आहे त सभु सणाई थींदी। हाणे अॻिते मुंहिंजो वॾो भाउ वेठो आहे, तोखे उन ॾांहुं निशानी ॾियां थो, उहो तुंहिंजी मदद कंदो। सौदागरज़ादो उहा निशानी वठी पंधु पियो। सौदागरज़ादो थोरे घणे ॾींहं हकिलींदो अची हिकिड़े बाग़ में पहुतो। ॾिसे त उहो बाग़ सॼो सुको पियो आहे। हिकिड़ी झूपड़ी आहे जंहिं में सामी फ़क़ीर सुतो पियो आहे। हिन खे पक थी त उहो ई हुन सामी फ़क़ीर जो भाउ आहे। सो साॻीअ तरह वरी बि बीह बाग़ खे पाणी ॾियणु लॻो। थोरे घणे ॾींहं उहो बाग़ बि साओ थी वियो ऐं सामी फ़क़ीर जे सुजाॻ थियण जो इंतज़ारु करणु लॻो। आख़िर हिकिड़े ॾींहुं उहो फ़क़ीर सुजाॻ थियो ऐं बाग़ खे साओ ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। उते सौदागरज़ादो बि वञी सामी फ़क़ीर खे ॾाढे अदब सां गॾियो। फ़क़ीर चयसि त बचा,
आउं तुंहिंजी महिनत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां। हाणे ॿुधाए त तूं कहिड़े कम सां आयो आहीं। सौदागरज़ादे हिन खे सामी फ़क़ीर वारी निशानी ॾेई समूरे अहवाल खां वाक़िफ़ु कयो। सामी फ़क़ीर उहो अहवालु ॿुधी चयसि त मूंखे बराबरि उन देव जी ख़बर आहे, पर उहो तमामु ख़राबु देव आहे ऐं उन सां हथु अटकाइणु सुठो न आहे। पर तूं मुंहिंजे भाउ जी निशानी खणी आयो आहीं, तंहिंखां सवाइ मुंहिंजी बि ख़िदमत कई अथई। तंहिं करे हाणे हीअं कर जो मूं वटि 12 महीना रही पओ, जो तोखे कुझु सेखारिणो अथमि, तंहिंखां पोइ तोखे ओॾां रवानो कंदुसि। सौदागरज़ादो उहो ॿुधी उते वेही रहियो। सामी फ़क़ीर हिन खे रोज़ु कुझु न कुझु सेखारींदो रहियो। जॾहिं 12 महीना पूरा थिया तॾहिं हिकिड़े ॾींहुं सामी फ़क़ीर हिन खे घुराए चयो त पुटु, हीअं कर जो तूं हीउ सिधो रस्तो वठियो हलियो वञु। अॻिते वेंदे त उतर तरफ़ हिकिड़ी घिटी नज़र ईंदई। उते हिकिड़ो लोहार वेठो आहे जो तोखे 3 क़िला ठाहे ॾींदो। पोइ उहे क़िला वठी तूं उभरंदे तरफ़ हलियो वञु। कुझु पंध खां पोइ अॻियां हिकिड़ो सोनो महलात नज़र ईंदुई। उते पहुची 2 क़िला हेठि हणिजि ऐं 3 क़िलो दरवाज़े ते हणिजि त दरवाज़ो खुली पवंदो। अंदरि वेंदे त उते तोखे हिकिड़ी ज़ाल सुतल नज़र ईंदी। पोइ जेका हक़ीक़त करणी हुजई सा उन सां कजि। हू उहे 10 पता यादि करे सामी फ़क़ीर खां मोकिलाए ओॾां रवानो थियो। थोरे घणे ॾींहं में इहो लोहार वटि अची पहुतो, जंहिंखां 3 क़िला ठाराए अची उन महलात वटि पहुतो। जॾहिं हीउ महलात वटि पहुतो तॾहिं देव खे ख़बर पइजी वई त यकदमि को मंत्र पढ़ी खणी मथसि शुकारियो त हू वीचारो उते जो उते पिंड पवण थी वियो। होॾां जॾहिं वॾे भाउ ॾिठो त नंढो भाउ अञा कोन वरियो, तॾहिं सही संभरी भाउ जे ॻोल्हा में रवानो थियो। हू बि अहिड़ीअ तरह सामी फ़क़ीर वारे बाग़ वटां थींदो लोहार खां क़िला घड़ाए अची महलात वटि पहुतो। पर देव खे वरी बि ख़बर पइजी वई त हिन खे बि भाणस वांगुरु पिंड पवण करे छॾियो। होॾां थोरे घणे ॾींहं वॾे सौदागरज़ादे खे पुटु ॼाओ, जंहिंजो नालो बांको बहादुर रखियऊं। बांको बहादुर अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची जवान थियो। जॾहिं हिन खे पीउ ऐं चाचे जी ख़बर पई तॾहिं ही सही संभरी उन्हनि जे पोयां रवानो थियो। पहिरियां ई हिन खे बि सामी गॾियो, जंहिं हिन खे निशानी ॾेई पंहिंजे वॾे भाउ ॾे मोकिलियो ऐं उन जी वरी साॻीअ तरह लोहार जो ॾसु ॾेई छॾियुसि। हीउ जवान बि उतां सिधो आयो लोहार वटि ऐं उन खां 3 क़िला वठी सिधो अची देव जे महलात वटि पहुतो। जॾहिं महलात खां अञा परे हो तॾहिं उते ई लिकी वेही रहियो त भले देव महलात खां ॿाहिरि निकिरे। जॾहिं घणीअ देरि खां पोइ देव खे ॿाहिरि वेंदो ॾिठईं तॾहिं हीउ माठ करे सिधो आयो महलात जे दर ते ऐं सामी फ़क़ीर जे चवण मूजिबि 2 क़िला हेठि आयाईं ऐं 3 दर ते, त तॾहिं दरवाज़ो खुली पियो। हिन ॾिठो त बराबरि अंदरि हिकिड़ी माई वेठी आहे। उहा हक़ीक़त में नंढे सौदागरज़ादे जी ज़ाल हुई, जा देव खणी आयो हो। बांके बहादुर वधी वञी हिन खे पेरें पियो ऐं समूरी हक़ीक़त ॿुधायईंसि। सौदागरज़ादे जी ज़ाल बांके बहादुर खे भाकुर पाए अची रोअण में पई ऐं चवणु लॻसि त तूं छो हिते मौत जे मुंहं में आयो आहीं? चङो आहे त तूं देव जे अचण खां अॻु में ई मोटी वञ। पर बांके बहादुर दिलि जाए ॾिनसि त चाची, तूं को बि उल्को न कर। ऐं ख़ुदा जे फज़ल सां हिन मूज़ीअ खे मारे तोखे आज़ादु कराईंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जो तूं देव खां कंहिं अटकल सां पुछ त संदसि साहु किथे रखियलु आहे, पोइ आउं पाण ई थो पहुचांसि। ईअं चई ही वरी वञी साॻे हंधि लिको। जॾहिं राति जो देव मोटी महलात में आयो तॾहिं ॾिसे त सौदागरज़ादे जी ज़ाल वेठी रोए। सो ॾाढे वीचार में पइजी वियो। नेठि पुछियांसि त ख़ैरु त आहे जो तूं वेठी रोईं? तॾहिं सौदागरज़ादे जी ज़ाल चयसि त मूं अॼु ख़्वाब में ॾिठो आहे त तोखे कंहिं आदमज़ाद मारे छॾियो आहे, तंहिं करे रोआं थी त ख़ुदा ख़ैरु करे, न त तोखां पोइ मुंहिंजो कहिड़ो हशर थींदो। देव उहा ॻाल्हि ॿुधी खिली जवाबु ॾिनुसि त तूं चरी आहीं जो एतिरो फ़िक्रु थी करीं। मुंहिंजो साहु हिकिड़े तोते में आहे जो हिकिड़े पिंजरे में बंदि थियो पियो ॿाहिरि टंगियो पियो आहे। उन ॻाल्हि जी कंहिं बनी बशर खे ख़बर कान्हे, तंहिं करे तूं कंहिं बि क़िस्म जो उल्को न कर। सौदागरज़ादे जी ज़ाल उहो ॿुधी माठ करे सुम्ही रही। जॾहिं सुबुह थियो ऐं देव शिकार जे लाइ रवानो थी वियो तॾहिं बांको बहादुर बि उतां निकिरी सिधो महलात में आयो ऐं अची हिन खां हाल अहिवालु पुछियईं, जंहिं समूरो अहिवालु ॿुधायसि। हिन
जवान बि न का कई हम न का तम, सिधो वञी तोते जो पिंजरो लाथाईं ऐं उन मां तोतो कढी खणी हथ में कयईं। होॾां तोतो मुठ में बंदि थियो ऐं हेॾां देव जा साह मुंझण लॻा। यकदमि मींहुं वाह करे अची महलात में वटि पहुतो। ॾिठाई त पिंजरो ख़ाली आहे, सो सम्झी वियो त मौत अची सर ते कड़कियो। तॾहिं सौदागर दादे खे मिनथूं आरज़ू करणु लॻो। चए, वॼाण तूं बाको बहादुर आहीं। बाके बहादुर चयुसि त सही सुञातो अथई, पर जेतिरा माण्हू पिंड पण कया अथई उन्हनि सभिनी खे असुलु हालत में कर त पोइ जीअंदा न मिलई। देव यकदमि मंत्र पढ़ी शुकारियो त सभई माण्हू असुलु की हालत में थी विया। पोइ बाके बहादुर वठी जो तोते खे निपूड़ियो त उहो उते जो उते मरी वियो, जंहिंसां गॾु देव बि मरी वियो। पोइ बाको बहादुर पंहिंजे पीउ ऐं चाचे सां मिलियो ऐं पंहिंजी चाचीअ खे बंद मां कढी चाचे जे हवाले कयईं ऐं सभु ख़ुशो खुरम पंहिंजे मुल्क रवाना थिया।